नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना कफ़रू सवाउन अलैहिम अअन्ज़रतहुम अम लम तुन्ज़िरहुम ला युमिनून। ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावह व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरो, मोमिन मुत्तकी शख़्स जेके हा उन्हनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला जेके सिफ़तूं बयानु फ़रमायूं ऐं उन्हनि जो जेको नतीजो बयानु फ़रमायो उहो असां गुज़िरियल दर्स में ॿुधाया आयासीं। अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुत्तक़ीन जूं 5 सिफ़तूं बयानु फ़रमायूं, उन्हनि जो हाल बयानु फ़रमाए अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो ठिकाणो ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो नतीजो बि बयानु फ़रमायो। उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। इहे हिदायत ते आहिनि जंहिंमें इहे 5 ख़ूबियूं आहिनि। इहे ई कामयाब शख़्स आहिनि। कामयाबी, मुकमल कामयाबी, अहिड़ी फलाह जंहिंखां बाद में का बि नाकामी न आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ फलाह जी फ़तवा ॾिनी, कामयाबी जी फ़तवा ॾिनी। कामयाबी बि असुल कामयाबी जेका आख़िरत वारी कामयाबी आहे। मुत्तक़ीन जे बारे में अल्लाह साईं इहो बयानु फ़रमाए आयो, ॿुधी आयासीं। अल्लाह साईं असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, मुत्तक़ी बनाए। असुल ॻाल्हि इहा आहे त क़ुर मजीद जे नुज़ूल खां पोइ इंसाननि जा 3 गिरोह थिया, 3 टोला। हिकिड़ा उहे इंसान जेके मोमिन मुसलमान मुत्तकी, जेके ज़बान सां बि ईमान आंदऊं, दिलि सां बि ईमान आंदऊं, दिलि में तस्दीक़ बि आहिनि ऐं ज़बान ते इक़रार बि हुन ऐं जवाहरे सां अमल बि करे ॾिसियूं। इहे मुत्तकी ऐं मोमिन बणिया। ॿियो टोलो हो काफ़रनि जो, जिन अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि खे कोन मञियो, रसूल खे कूड़ो कयूं ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे कोन मञियूं। मुअजिज़ात जे ॾिसंदे अल्लाह तबारक व तआला जे हबीब जी तालीम जंहिंजो सबूत क़तई ऐं यक़ीनी तौर ते हो, उन ॻाल्हि खे हक़ न सम्झूं, उन जी तस्दीक़ न कयूं। इहे काफ़र चया विया। टियों टोलो मुनाफ़िक़नि जो, जेके ज़ाहिरी तौर ते दुनिया जे फ़ाइदे ख़ातिर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु थिया, ईमान आंदऊं ज़बान सां, पर अंदर में इन्हनि जे ईमान कोन हो। इहो मुनाफ़िक़नि जो टोलो हो। इहो टोलो तमामु ख़तरनाक आहे। अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुत्तक़ीन जे लाइ 4 आयतूं नाज़िल फ़रमायूं, जंहिंमें मुत्तक़ीन जूं सिफ़तूं ऐं मुत्तक़ीन जो नतीजो ज़िक्र कयो। उन खां बाद में टोलो काफ़रनि जो, उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला इहे जेके 2 आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं, इन्हनि में उन्हनि जो हाल बयानु फ़रमायो ऐं उन्हनि जो नतीजो बि बयानु फ़रमायो आहे। ऐं जेको टियों टोलो मुनाफ़िक़नि जो, उन जे बारे में अल्लाह तबारक व तआला तक़रीबन 13 आयतूं इन सूरत जे अंदरि अॻियां नाज़िल फ़रमायूं आहिनि। इंशाअल्लाह अॻिले दर्स में उहे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। त मुनाफ़िक़ जे लाइ ॾाढियूं आयतूं नाज़िल थियूं आहिनि। मुनाफ़िक़नि जी सुञाण ॾुखी आहे। इन जे लाइ सुञाणप इन्हनि जी ॾुखी आहे, त इन जे लाइ तफ़सील खपे। अल्लाह तबारक व तआला तफ़सीली तौर ते मुनाफ़िक़नि जो जेको आहे सो ज़िक्र कयो आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि मुनाफ़िक़नि खां, मुनाफ़िक़त खां पनाह में रखंदो। ऐं मुनाफ़िक़ जेके आहिनि से जहन्नम जे सभ खां आख़िरी तरह में हूंदा, छो मुनाफ़िक़त निफ़ाक़ वॾो ख़तरनाक अमल आहे। अल्लाह साईं समूरनि मुसलमाननि खे बचाए मुनाफ़िक़त खां। त हीअ जेके आयतूं आहिनि, इन्हनि आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि काफ़रनि जो ज़िक्र कयो आहे जेके ज़िद्दी काफ़र आहिनि, जीअं अबू जहल हो, उतबो हो, शेबो हो, अबू लहब हो। इहे ज़िद ऐं इनाद जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुअजिज़ात खे बि ॾिसनि पिया, वही बि ॿुधनि पिया, क़ुर मजीद जा अहकाम बि ॿुधनि पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सादिकुल अमीन चवण वारा। पर इस्लाम जी जंहिं महिल ॻाल्हि पई अचे, कलमे जी जंहिं महिल ॻाल्हि पई अचे, त उनखे ठुकराए करे कुफ़र ते इहे ॾटिजी बीह रहिया।
ये ज़िद्दी क़िस्म जा जेके काफ़र हा उन्हनि काफ़रनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला ये आयतूं जेके से नाज़िल फरमायूं आहिनि। बाक़ी आम काफ़र जे बारे में ये ॻाल्हियूं कोन आहिनि, छो जो आम काफ़र जेके हा उन्हनि मां काफ़ी मुसलमान बि थिया, काफ़ी मुसलमान बि थिया। जीअं जर्नल ख़ालिद सिपह सालार हो वॾो, उहो बि मुसलमान ईमान आंदे ई मुसलमान थी पियो, ख़ालिद बिन वलीद। उन खां अलावा काफ़ी जेके से पहिरियों इस्लाम में दाख़िल कोन हा, जीअं अबू सुफ़ियान आहे, काफ़रनि जी तरफ़ां सिपह सालार हूंदो, उहो बि ईमान आणे करे मुसलमान थी पियो। अहिड़ा काफ़ी काफ़र हा जिन रसूल जी दावत ॿुधी करे ईमान आंदो। अबू जहल ख़तरनाक काफ़र, ज़िद इनाद जे करे इन जेको आहे ईमान कोन आंदो, पर उन जो पुटु इकरमा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो बि ईमान जी दौलत सां नवाज़िजी वियो। त हिते जेको ज़िक्र आहे उन्हनि काफ़रनि जो आहे जेके ज़िद्दी काफ़र हा, पंहिंजी ज़िद इनाद जे करे इस्लाम खे क़बूल न पिया कनि। रब ज़ुल जलाल उन जे बारे में फरमाए थो, इन्नल लज़ीन कफ़रू, उहे शख़्स जिन कुफ़ुर कयो, सवाउन अलैहिम, बराबर आहे इन्हनि ते ए मुहम्मद मुस्तफ़ा, अंज़रतहुम, तू डिॼारी इन्हनि खे या न डिॼारी, अम लम तुंज़िरहुम, या न डिॼारी, ला युमिनून, ये ईमान कोन आणींदा। इन्हनि ते डिॼारण या न डिॼारण बराबर आहे, छो त इन्हनि जूं दिलियूं जेके आहिनि उन्हनि ते अल्लाह तबारक व तआला मोहर हणी छॾी आहे। इन्हनि जे कननि ते, इन्हनि जी दिलनि ते मोहर हणी छॾी आहे अल्लाह तबारक व तआला, ऐं इन्हनि जी अखियुनि ते जेके से पर्दा आहिनि, इहे ईमान कोन आणींदा। त सुवाल पैदा थींदो, हिकिड़ो शुबो पैदा थींदो त इहे ईमान कोन आणींदा, अल्लाह साईं अॻे ॻाल्हि इहा करे छॾी त इहे ईमान कोन आणींदा। त हाणे अहिड़नि माण्हुनि खे तबलीग करणु, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं मोकिलियो ई इन कम जे लाइ त वञी करे तूं तबलीग कर, माण्हुनि खे जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला जी राह ॾस, रब जी तौहीद ॿुधा, अहकाम ॿुधा, आख़िरत जो उन्हनि खे फ़िक्र ॾियार, आख़िरत हशर महशर जो तज़किरो उन जे साम्हूं वञी करे कर। पर जॾहिं इन्हनि जे साम्हूं तज़किरे करण जो को फ़ाइदो ई कोन्हे, इहे ईमान ई कोन आणींदा, त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तबलीग जे लाइ इन्हनि ॾे मोकिलणु इहो त बेफ़ाइदा थी पियो, इहो फ़ेल अबस थी पियो। उनजो जवाबु मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैहि ॾिनो आहे त फ़ेल अबस, बेकार फ़ेल उनखे चइबो आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न हुजे। हिते तोणे जो काफ़रनि खे फ़ाइदो नथो थिए, इहे जेके ज़िद्दी काफ़र आहिनि, पर रसूल खे त फ़ाइदो थिए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़ाइदो इहो थो थिए तो अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तबलीग जो फ़ाइदो पूरो ॾींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला फ़ाइदो ॾिनो जो नबी अलैहि सलातु व सलाम जा दर्जात एतिरा बुलंद अल्लाह तबारक व तआला करे छॾिया, एतिरा बुलंद करे छॾिया जो 1,24,000 पैगम्बरनि में सभ खां अज़ीम ऐं बालातर जेको दर्जो मिलियो उहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मिलियो। त फ़ेल अबस उनखे चइबो जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न हुजे। तोणे जो काफ़रनि जो त फ़ाइदो कोन्हे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला सवाब जी सूरत में, दर्जात जी बुलंदी जी सूरत में अल्लाह तबारक व तआला फ़ाइदो ॾिनो। त इहो कमु फज़ूल न आहे, इहो फ़ेल अबस न आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि ज़िद्दी काफ़रनि जे लाइ, इन मां मुराद अथव अबू जहल, उतबो, शेबो, इहे जेके ख़तरनाक क़िस्म जा काफ़र हा, जेके ज़िद्दी काफ़र हा, जेके ईमान आणण जी जंहिंजे अंदरि इस्तेदाद ई कान हुई, उन्हनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इन्नल लज़ीन कफ़रू, बेशक उहे शख़्स जिन कुफ़ुर कयो, सवाउन अलैहिम अंज़रतहुम, बराबर आहे इन्हनि ते डिॼारी तूं इन्हनि खे या न डिॼारी, ला युमिनून, ईमान कोन आणींदा। ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला अबसारिहिम ग़िशावह, मोहर हणी छॾी आहे अल्लाह तबारक व तआला इन्हनि जी दिलनि ते, इन्हनि जी कननि ते, व अला अबसारिहिम ग़िशावह, ऐं इन्हनि जी अखियुनि ते पर्दो आहे, वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं इन्हनि जे लाइ अज़ाब आहे वॾो। हाणे सुवाल पैदा थींदो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि ज़िद्दी काफ़रनि जे बारे में फरमायो ला युमिनून, इहे ईमान कोन आणींदा, पोइ इन्हनि जो कहिड़ो ॾोह, जॾहिं रब चए थो ईमान आणींदा ई कोन, ईमान आणींदा ई कोन, रब चई छॾियो
त हाणे हिननि जो वीचारनि जो कहिड़ो ॾोह, इहो सुवालु पवंदो आहे। उनजो जवाबु इहो आहे त इहो ला युमिनून चवणु ईअं ई आहे जीअं को डॉक्टर माहिर डॉक्टर पंहिंजे ख़तरनाक मरीज़ जे मर्ज़ खे ॾिसी करे पेशन गोई ॾिए त हीउ जेको मरीज़ आहे चंद ॾींहंनि जो महिमान आहे, हिन जो मर्ज़ ॿुधाए थो त हीउ चंद ॾींहंनि जो महिमान आहे, हीउ 2-3 ॾींहंनि में मरी वेंदो। ऐं डॉक्टर जी चयल ॻाल्हि जे मुताबिक़ उहो जेकॾहिं मरीज़ मरी पियो 2-3 ॾींहंनि जे अंदरि, हाणे डॉक्टर खे असां ॾोह न ॾींदासीं। ईअं न चइबो त डॉक्टर जेकॾहिं चयो इहो मरी वेंदो तॾहिं मोह आहे, बल्कि इहो मोह आहे पंहिंजी बीमारीअ जे करे। अहिड़े ई नमूने सां हीअ जेके काफ़र ज़िद्दी काफ़र हा, इन्हनि जे बारे में अलाह तबारक व ताला जेको फरमायो ला युमिनून, इहे ईमान न आणींदा, इहे ईमान न आणींदा। अलाह तबारक व ताला पंहिंजे वसी इल्म जे मुताबिक़, वसी इल्म जे मुताबिक़ इहा ॻाल्हि मालूम करे वरिती त हीअ जेके काफ़र आहिनि इहे कॾहिं बि ईमान कोन आणींदा, इन्हनि जो ख़ात्मो जेको आहे सो कुफ़र ते थियणो आहे। अलाह तबारक व ताला उन्हनि जे बारे में इहा ॻाल्हि फरमाई त ए मुहम्मद मुस्तफ़ा, इन्हनि खे जेकॾहिं तूं डिॼारी या न डिॼारी ॻाल्हि साॻी आहे। जीअं डॉक्टर जो हुनजे मौत सां को तालुक़ न आहे, हिन जे कुफ़र सां बि अलाह तबारक व ताला जे कौल जो चवण जो को तालुक़ कोन्हे। हिननि जो कुफ़र जेको आहे पंहिंजो इख़्तियारी आहे, उन जे करे अलाह तबारक व ताला हिननि जे दिलनि ते सज़ा जे तौर ते मोहर हणी छॾी, कननि ते मोहर लॻी वई, अखियुनि ते पर्दा चढ़ी विया। छो जो इल्म जे उसूल जा इहे दर्जा आहिनि 3। इंसान खे इल्मु हासिलु थींदो आहे क़ल्ब सां, दिलि सां, जेको असुल महल आहे इदराक जी ऐं इल्म जी, ऐं ॿियो कननि जे ज़रिए सां, टियों वरी इंसान पंहिंजे अखियुनि सां ॾिसी करे मुशाहिदो करे इल्मु हासिलु कंदो आहे। पर हिननि जे इन्हनि 3 दरवाज़नि ते मोहर लॻल आहे। इन 3 दरवाज़ा इन्हनि जा जॾहिं बंदि थी विया हलिया, अलाह तबारक व ताला इन्हनि जी सरकशी, इन्हनि जे कुफ़र जे करे इन्हनि जे मथां सज़ा जे तौर ते इन्हनि जे क़ुलूब ते मोहर लॻाए छॾी, इन्हनि जे कननि ते मोहर लॻी वई, इन्हनि जे अखियुनि ते पर्दा अची विया। त अलाह तबारक व ताला अहिड़नि ज़िद्दी काफ़रनि जे बारे में अलाह तबारक व ताला फरमाए थो, इन्नल्लज़ीन कफ़रू सवाउन अलैहिम, बेशक उहे शख़्स जिन कुफ़ुर कयो बराबरि आहे इन्हनि ते, जेकॾहिं डिॼारी तूं इन्हनि खे या न डिॼारी। ला युमिनून, इहे ईमान कोन आणींदा। छो कोन आणींदा? ईमान आणण जे लाइ कोशिशि कजे, इन्हनि ते महिनत कजे। रब त फरमाए कोशिशि बेकार आहे इन्हनि ते महिनत करण जी। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम, ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम, अलाह साईं इन्हनि जे क़ुलूब ते मोहर हणी छॾी आहे, इन्हनि जे कननि ते मोहर हणी छॾी आहे। व अला अबसारिहिम ग़िशावतुन, ऐं इन्हनि जे अखियुनि ते पर्दो आहे। वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं अहिड़नि ज़िद्दी काफ़रनि जे लाइ रब त फरमाए वॾो अज़ाब मूं तयारु करे छॾियो आहे। त इहे जेके ज़िद्दी काफ़र आहिनि उन्हनि जे बारे में इहे आयतूं नाज़िल थियूं आहिनि, जीअं उतबो, शेबो, अबू जहल, अबू लहब जहिड़ा जेके ज़िद्दी काफ़र हुआ, जंहिंजे अंदरि ईमान जी सलाहियत ई न हुई, ईमान आणण जी इन में इस्तेदाद ई न हुई। अलाह तबारक व ताला इन्हनि जे कुफ़र जे करे, इन्हनि जे अंधेपन जे करे अलाह तबारक व ताला इन्हनि जे दिलनि ते बि मोहर हणी छॾी, इन्हनि जे कननि ते बि मोहर हणी छॾी, त इन्हनि जे अखियुनि ते बि पर्दा चाढ़े छॾिया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौजज़ात खे बि ॾिसनि पिया, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेका वही नाज़िल पई थिए उहा बि ॿुधनि पिया, नबी साईं जा अहकाम ॿुधनि पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ खे ॾिठूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ईमानदारी खे ॾिठूं, सादिक़ुल अमीन त चयूं, पर जॾहिं बि इस्लाम ऐं दीन जी ॻाल्हि आई, ज़िद ऐं इनाद ऐं हठ धर्मीअ खां कमु वरितऊं ऐं ईमान कॾहिं बि कोन आंदऊं। अलाह साईं इन्हनि जे बारे में फरमाए, मुहम्मद मुस्तफ़ा, इन्हनि खे जेकॾहिं तूं डिॼारी या न डिॼारी ॻाल्हि साॻी आहे, इहे ईमान कोन आणींदा। इहो जेको आहे सो काफ़रनि जो बयानु अलाह तबारक व ताला हिते फरमायो। तो टोला वटि 3 हा। मोमिननि जे बारे में अलाह साईं 4 आयतूं पोइ हिते बयानु फरमाया आहियो, मुतक़ीन जूं जेके सिफ़तूं बि बयानु फरमाया, उनजो नतीजो बयानु फरमाया, उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे कामयाब आहिनि, उन्हनि जो नतीजो बयानु फरमाया आहियो। वरी काफ़र जेके आहिनि उन्हनि जो बि नतीजो अलाह साईं फरमायो त वलहुम अज़ाबुन अज़ीम, इन्हनि जे लाइ अज़ाब अज़ीम आहे। उन खां पोइ अलाह तबारक व ताला अॻिते जेको आहे सो मुनाफ़िक़नि जो ज़िक्र फरमायो आहे। मुनाफ़िक़नि जे बारे में वमिनन नास मन यक़ूलु आमन्ना, हितां खां जेको आहे सो मुनाफ़िक़नि जो ज़िक्र आहे। तक़रीबन 13 आयतूं जेके आहिनि से इन मुनाफ़िक़नि जे बारे में अलाह साईं नाज़िल फरमायूं। छो त मुनाफ़िक़ जेको शख़्स आहे न, मुनाफ़िक़ खे सुञाणणु ॾाढो ॾुखियो आहे।
इन जे करे मुनाफ़िक़नि जो तफ़सील क़ुरान मजीद में तमामु घणो आयो आहे। हिते ॿुधायोमांव टोला हा टोटल टे थिया, हिकिड़ो मोमिननि जो टोलो, ॿियो काफ़िरनि जो टोलो, ॿियो मुनाफ़िक़नि जो टोलो। त मोमिन जेके हा, मोमिन दिलो जान सां इन ईमान जी दावत खे तस्लीम करे इस्लाम में दाख़िल थिया, ज़ाहिरी तौर ते बि बातिनी तौर ते बि। ॿिया काफ़र जेके अल्लाह अलाह इनकार कयूं, न मञूं, उहे काफ़र बणिया। टियों टोलो मुनाफ़िक़नि जो, जिन ज़बान सां त इक़रार कयो पर अंदर में उन्हनि जे ईमान कोन हो। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे सुञाणप जे लाइ काफ़ी क़ुरान मजीद में आयतूं नाज़िल फरमायूं आहिनि। इन सूरतुल बक़रा जी इब्तिदा में 4 आयतूं अल्लाह साईं मोमिननि मुत्तक़ीन जे बारे में नाज़िल फरमायूं, उन्हनि जा जूं औसाफ़ ॿुधायूं। उन खां पोइ काफ़रनि जो हाल अल्लाह साईं ॿुधायो, उन्हनि जो अंजाम बि ॿुधायो त वलहुम अज़ाबुन अज़ीम, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। उन खां पोइ तक़रीबन 13 आयतूं इन मुनाफ़िक़नि जे बारे में अल्लाह तबारक व ताला नाज़िल फरमायूं आहिनि। वमिनन्नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर वमा हुम बिमुमिनीन। इतां खां इन्हनि मुनाफ़िक़नि जो बयानु आहे। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे अल्लाह तबारक व ताला सां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभाणे इंशाअल्लाह हितां मुनाफ़िक़नि जो जेको हाल आहे, मुनाफ़िक़नि जो जेके निशानियूं आहिनि ऐं मुनाफ़िक़नि जे बारे में अल्लाह साईं कुझु मिसाल बयानु कया आहिनि, उन्हनि खे बयानु कंदासीं ऐं उन्हनि जो जेको अंजाम अल्लाह साईं बयानु कयो आहे उनखे बि इंशाअल्लाह बयानु कंदासीं। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।